जय झूलेलाल। सावन उत्सव जूं तव्हां सभिनी खे लख लख वाधायूं। त सिंधी गुरुद्वारे में सावन उत्सव वॾे हर्षोल्लास सां गॾु मल्हायो वियो। त सिंधी गुरुद्वारा सरकंडा स्थित में सावन उत्सव जो कार्यक्रम सावन जे झूलनि सां गॾु वॾे ई हर्षोल्लास सां गॾु मल्हायो वियो। कार्यक्रम जी शुरूआति राधा कृष्ण जे फोटो ते माल्यार्पण करे दीप प्रज्वलन करे कई वई। दादी कौशल्या तीर्थानीअ सावन उत्सव जे बारे में विस्तार सां जानकारी ॾिननि त सावन उत्सव छो मल्हायो वेंदो आहे, सावन उत्सव जो महत्व छा आहे। श्रीमती कंचन रोहरा श्री कृष्ण ऐं राधा जा भक्ति भरियल भजन गायन। राधे टू राधे, तेरा नाम जपूं मैं, देखो मेरा श्याम आया, राधे राधे जपना होगा तू निहाल। श्रीमती अलका उदासीअ भगवान शिव जा भजन गाया। हे शंभू बाबा कैलाश के निवासी। अहिड़े मधुर ऐं भक्ति भरियल भजन गाया विया जेके ॿुधी करे उपस्थित महिलाऊं भाव विभोर थी वियूं। ऐं हिन अवसर ते नंढे नंढे ॿारनि खे राधा कृष्ण जे रूप में सजीव झांकी बि ठाही वई। आख़िर में पुरस्कार वितरण कयो वियो ऐं स्वादिष्ट व्यंजन बि ठाहिया विया जेके प्रभुअ खे भोग लॻाए करे वितरण कयो वियो। हिन पूरे आयोजन खे सफल ठाहिण में कौशल्या तीर्थानी, कंचन रोहरा, अंजू अनीता कोडवानी, मधु पंजवानी, कौशी आडवानी, रत्ना गुरबाणी ऐं अन्य महिलाउनि जो सहयोग रहियो। जय झूलेलाल।